जय झूलेलाल दोस्तों, अॼु असां ठाहींदासीं सोयाबीन्स जी रेसिपी जंहिंखे सोया चंक्स चयो वेंदो आहे। एॾी टेस्टी रेसिपी जेका तव्हां डाइट में बि यूज़ करे सघंदा आहियो। त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो ऐं मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त इहा तव्हांखे रेसिपी कीअं लॻी। ॾाढा टेस्टी सोया चंक्स ठहंदा। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। सोयाबीन्स सोया चंक्स या जंहिंखे सोया वड़ी बि चइबो आहे, लॻभॻि हिते मां 150 ग्राम खई आहे। उनखे असां पहिरियों पाणी में पुसाईंदासीं और इनखे असांखे टकाइणो आहे। गॾु इन में विझंदासीं लूणु विझी करे लॻभॻि इनखे 10 खां 12 मिंट टकाईंदासीं, जीअं सोया वड़ी जेके आहिनि इहे सॉफ्ट थी वञनि। त जेसिताईं इहा बॉइल थिए तेसिताईं असां इनजो ठाहींदासीं मसालो। उन लाइ खणंदासीं असां थूम, 15 खां 20 कलियूं थूम जूं खणणियूं आहिनि, 1 इंच अदरक, 2 सावा मिर्च, इहे सभु हमामदस्ते में खणंदासीं या त मिक्सी जार में खणंदासीं और इनखे असांखे कुटणो आहे। जी मां ॿुधायो, तव्हां मिक्सी जार में बि इनखे कुटे सघंदा आहियो। ॾिसो हिन तरह। हाणे खणंदासीं हिकिड़ो बाउल। तेसिताईं असांजूं सोयाबीन्स जेके आहिनि बॉइल थी वियूं आहिनि, त उनखे असां छाणे रखंदासीं। त हिकु बाउल खयो आहे, उन में मां छाणी विधी आहे और उन में विझंदासीं असां इहे सोया चंक्स, जीअं हिन जो जेको पाणी आहे एक्स्ट्रा सॼो निकिरी वञे। हाणे हिन छाणीअ खे साइड करे रखंदासीं जेसिताईं एक्सेस वाटर जेको आहे निकिरी वेंदो। उन खां पोइ असां हिकु बाउल खणंदासीं, इन जो मसालो ठाहींदासीं। त उन जे लाइ विझंदासीं 100 ग्राम ॾही, थूम, अदरक ऐं सावा मिर्च जी पेस्ट जेका असां कुटीसीं हाणे, लॻभॻि इहा 2 चमचा आहे। गॾु विझंदासीं असां हिन में सुका मसाला, धाणा, हैड, इन खां पोइ विझंदासीं कश्मीरी ॻाढ़ा मिर्च 2 चमचा, किचन किंग मसालो 1 चमचो, चाट मसालो, सभिनी जी क्वांटिटीज़ मां मेंशन कयूं आहिनि। लूणु थोरो सो, छाकाणि त असां सोया चंक्स में बि पाणीअ सां गॾु लूणु विधो हो, त हिते थोरो सो ई विझंदासीं मसाले जे हिसाब सां। अधु लीमो। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स करिणो आहे और हिन में गॾु विझंदासीं असां कसूरी मेथी 1 चमचो। इन्हनि शयुनि खे असां हाणे चङी तरह मिक्स करे वठंदासीं। मिक्स करण खां पोइ इन में विझंदासीं असां सोया चंक्स जेके असां बॉइल करे रखिया आहिनि। ॾिसो हिनखे चङी तरह मिक्स कयो आहे मां और हेॾां सोयाबीन्स मां बि सॼो पाणी निकिरी वियो आहे। त इहो हाणे असां हिन में विझंदासीं। इन सां गॾु हिन में विझंदासीं जूअर जो अटो 2 चमचा। हूअं त बेसण जो इस्तेमालु करे सघिबो आहे, जीअं मां ॿुधायो इहा असां डाइट रेसिपी ठाहे रहिया आहियूं, त इन में असां बेसण जी जॻह ते जूअर जे अटे जो इस्तेमालु कंदासीं। 2 वॾा चमचा मां हिते जूअर जो अटो विधो आहे, मीन्स टेबल स्पून्स। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। सो इहो मिक्सचर रेडी थी वियो आहे। इनखे असां 15 खां 20 मिंट छॾे ॾींदासीं। उन खां पोइ हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं 2 चमचा घी। डाइट रेसिपी आहे त घीअ जो इस्तेमालु कंदासीं, तेल जो न। घी गरम थी वेंदो त इन में असां जेको मसालो तयारु कयो होसीं सोया चंक्स जो, उहो विझंदासीं। उनखे 15-20 मिंट थी विया आहिनि। ॾिसो जेॾी महिल असां हिनखे विझंदासीं त ओॾी महिल हिन में मॉइस्चर हूंदो। ॾही, सोया चंक्स में जेको पाणी आहे उहो, छाकाणि असां हिननि खे निचोड़ियो न आहे, सिर्फ़ु पाणी छाणीअ में रखी ड्रेन कयो होसीं। त इहो पाणी असांखे सॼो सुकाइणो आहे। कंटिन्यूस घुमाईंदे असां हिनखे सिजाईंदासीं। पहिरियों बाहि खे तेज़ रखिणो आहे, उन खां पोइ बाहि खे बिल्कुलु सिम करे छॾींदासीं। त जेको मॉइस्चर हूंदो सॼो एब्ज़ॉर्ब थी वेंदो और सोया चंक्स जेके आहिनि ॿाहिरां क्रिस्पी थींदा और अंदरि इहे मॉइस्ट हूंदा, खाइण में ॾाढा टेस्टी लॻंदा। सो जीअं जीअं असां इन्हनि खे सिजायूं था पिया, हिन जो पाणी जेको आहे उहो
सुकंदो वञे थो पियो। और ये असांजा सोया चंक्स तैयार आहिनि बिना तरण जे, बिना तेल जे इस्तेमाल करण जे। त ॿुधाइजो मूंखे ज़रूर कि ये टेस्टी रेसिपी तव्हांखे कीअं लॻी और अहिड़ी कहिड़ी वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था मूंखे उहो बि कमेंट करे ॿुधाइजो, जीअं मां हिकु हिकु करे अपलोड कयां। इहे असांजा सोया चंक्स तैयार आहिनि जेके तव्हां डाइट में बि खाई था सघो पिया। आहे न बढ़िया रेसिपी इहा। साॻी रेसिपी मां हिंदीअ में मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते बि विधी आहे, त उहा बि ज़रूरु ॾिसजो हिंदीअ में। सोया चंक्स जी डाइट रेसिपी जेका ॾाढी टेस्टी आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम और फेसबुक ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।